नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अवामी मसले में अज असां मौजूद हूँ DC चौक ते, जेको पूरे सिंध में लॉकडाउन कयो वियो आहे। इन हवाले सां हिते हितों जा जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम बिल्कुलु सख़्तु कया विया आहिनि। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां लॉकडाउन कयो वियो आहे। इन हवाले सां असां मुख़्तलिफ़ यूसुनि में बि वेंदासीं ऐं मुख़्तलिफ़ पहाड़नि में बि वेंदासीं ऐं जेके बेरोज़गार थिया आहिनि, जेके होटल जा मज़दूर आहिनि या जेके दुकानदार आहिनि उहो बेरोज़गार थी विया आहिनि ऐं जेके गॾा गाॾे वारा आहिनि उहो बेरोज़गार थिया आहिनि। उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिते जेको लॉकडाउन जेको कयो वियो आहे इन हवाले सां SSP जैकाबाद ऐं रेंजर्स एहलकार जंहिंमें डिप्टी कमिश्नर आगा गज़नफर अली कादरी बि सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। इन हवाले सां हिते जेके ग़रीब मिसकीन ऐं जेके पौरित आहिनि हुननि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हुननि खां इहो पुछा कंदासीं छा तव्हांखे सिंध सरकार पारां या ज़िला इंतज़ामियात पारां को राशन मिलियो आहे। इन हवाले सां बि असां हाल अहवाल कंदासीं। मुख़्तलिफ़ पहाड़नि में वञी मुख़्तलिफ़ यूसुनि में वञी इहो ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे मेरान सोशल फोरम जो चेयरमैन अब्दुल हई सुमरे साहब सां। अब्दुल हई सुमरे साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अब्दुल हई सुमरे को इहो पुछा कयूं था जेके लॉकडाउन पूरे सिंध में कयो वियो आहे ऐं जैकाबाद ज़िले में बि कयो वियो आहे। इन हवाले सां इहे सिक्योरिटी जी हालत कीअं ॾिसो था ऐं जेके ग़रीब मिसकीन जेके बेरोज़गार थिया आहिनि, जेके ख़ासि करे पोरित तबिको, उन्हनि जे बारे में छा चवणो आहे उन्हनि जो ऐं उन खां इहो बि हाल अहवाल कंदासीं जेके सिंध गवर्नमेंट पारां ऐलान कयो आहे कि एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि। उन बाबति बि असां जेको सोशल फोरम मेरान सोशल फोरम जो जेको चेयरमैन आहे अब्दुल हई सुमरे सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहो बि असांखे ॿुधाए। सभ खां पहिरियां मां अव्हांखे जस ॾियां थो। जेका ॻाल्हि तव्हां कई त पाकिस्तान ऐं ख़ुसूसन जेको सिंध में लॉकडाउन कयो आहे उन जी असीं आजियां कयूं था। आजियां करण जो सबबु हिकिड़ो ई आहे, छाकाणि जो कोरोना वायरस जेको आहे उहो न सिर्फ़ु पाकिस्तान या सिंध ऐं जैकबाबाद में आहे। मां सम्झां थो उन मुल्क दुनिया जे तक़रीबन को 200 जेके मुल्क आहिनि उहे इफेक्टेड आहिनि। इन हवाले सां मां सम्झां थो जेके हुकूमत जा जेके ही उपाउ आहिनि लॉकडाउन वारा, उन जी न सिर्फ़ु मां सम्झां थो हर सिविल सोसाइटी, सुजाग माण्हू, असांजी मीडिया, तव्हां असां सभु उनजी हिमायत था कयूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त लॉकडाउन खां पोइ जी जेका सूरत हाल आहे, ख़ुसूसन असांजो मुल्क हुजे या सूबो सिंध हुजे या जैकाबाद, असां वटि जेको गुरबत आहे उहा हद खां वधीक आहे। असां वटि ग़रीब तबिको घणो थो रहे। हक़ीक़त इहा आहे त हुकूमत खे संजीदगी सां, उहा चाहे पंहिंजो वफ़ाक़ हुजे या असांजी सिंध हुकूमत हुजे, उन्हनि खे संजीदगी सां फ़ौरन जेको आहे पंहिंजो स्टेप्स वठणु घुरिजनि त जेके माण्हू रोज़ कमाइनि पिया, रोज़ खाइनि पिया, उहो भले जेको आहे होटल ते कमु करे थो, उहो भले जेको आहे मज़दूर आहे, भले उहो मीडिया सां छो न तालुक़ु रखे थो, छाकाणि जो मीडिया जो बि जेकॾहिं को दोस्त आहे त उहो बि को अमीर न आहे, मीडिया में बि ग़रीब रहनि था। मां सम्झां थो उन्हनि सां जेके ॿिया जेके पंहिंजो फ्रूट वारा आहिनि या ॿियूं जेके रेडियूं हलाए करे को कारोबार कनि था, उहे सभु जा सभु इफेक्टिव थिया आहिनि। होटलुनि ते जेके मज़दूरी करण वारा, पर मां सम्झां थो होटल ते मज़दूरी सिर्फ़ु जेको अणपढ़ियल नथो करे, बाक़ाइदा ग्रेजुएट मास्टर थियल बि असां जेके दोस्त ॾिठासीं त उहे बि जेके पंहिंजो होटलुनि ते पंहिंजो जेको रोज़गार करे पंहिंजे बच्चनि जो जेको गुज़र सफ़न कनि था। इन जे करे मां सिंध हुकूमत ऐं उन खां अलावा ख़ुसूसन पंहिंजी ज़िला इंतिज़ामिया खे इहा अपील कंदुसि अव्हां जे चैनल जे तवसुस सां त महिरबानी करे सिर्फ़ु ॻाल्हियूं न कयो, संजीदा थियो ऐं हिननि माण्हुनि जे लाइ जेको आहे राशन जो बंदोबस्तु कयो। ऐं राशन जे लाइ मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि, छाकाणि जो अव्हां जी मीडिया इन ॻाल्हि जी गवाह आहे त असां वटि जॾहिं फ्लड आई ऐं उन खां पोइ आसमानी जेके बारिशूं थियूं, उन खां पोइ जेके हुकूमतुनि ऐं जेके इंटरनेशनल लेवल ते जेके NGOs हुयूं, उन्हनि जेके बाक़ाइदा उपाउ वरिता, जेका मदद कई, त उहा प्रॉपर न मिली, उन में वॾी करप्शन थी। तंहिंजे करे मां उन्हनि पोइनि ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे हुकूमत पाकिस्तान, हुकूमत सिंध ऐं ज़िले इंतिज़ामिया ऐं ज़िले जैकबाबाद जे तमामु जेके नुमाइंदा आहिनि, जन खटे आया आहिनि या असांजे जेको जैकबाबाद सां तालुक़ु रखंदड़ पंहिंजो जेको आहे एडवाइज़र टू CM आहे, मां उन खां बि इहो मुतालबो कंदुसि त महिरबानी करे डायरेक्ट राशन ॾियण जे बजाए तव्हां महिरबानी करे जेका कमेटी तव्हांजी सिंध हुकूमत कई आहे, मां सम्झां थो इहा कमेटी बि नाले जी हूंदी। मां उन कमेटी खे बि नथो मञियां, छाकाणि जेकॾहिं तव्हांखे वाक़ई ग़रीबनि सां हमदर्दी आहे, जिन खां तव्हां वोट वठी करे मुक़दस ऐवाननि ताईं पहुचो था, त महिरबानी करे उन्हनि खे डायरेक्ट पंहिंजो जेको आहे पंहिंजो मोबाइल सर्विस जे ज़रिए जेको आहे उन्हनि जी सहायता कई वञे, ताकी हर ग़रीब माण्हू जेको आहे उहो पंहिंजा पैसा पाण वठी ऐं उनखे जंहिं शइ जी ज़रूरत हुजे उहो माण्हू पंहिंजो जेको आहे गुज़र सफ़र करे सघे। बाक़ी जेकॾहिं राशन विराइण वारी ॻाल्हि आहे, अञा विराईंदासीं ऐं उन खां पोइ कमेटियूं ठहंदियूं, एतिरे ताईं मां इहो थो पुछां उन हुकूमतुनि खां त मूंखे तव्हां इहो ॿुधायो, जेकॾहिं तव्हां सुबुह जो नाश्तो न कंदा आहियो त तव्हां पंहिंजे घरनि खां निकिरंदा आहियो?
छा असांजो जेको माण्हू जेको बेरोज़गार थियो आहे ऐं जेको पंहिंजो हिन सूरत हाल खे मुंहुं ॾिए थो ऐं केतिरा ई अहिड़ा माण्हू बि आहिनि ऐं मुंहिंजे साम्हूं आया आहिनि त मां सम्झां थो जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि जेके घुरण कंहिंखां सवाल करण में शर्मिंदगी महसूसु कनि था उहे त पंहिंजो पाण पंहिंजे घरनि में मरनि था उन्हनि जो केरु ख़्यालु कंदो तंहिंजे हुकूमतुनि खे संजीदा थियणु घुरिजे जिथे तव्हां लॉकडाउन कयो आहे असां तव्हांजे लॉकडाउन जी हिमायत था कयूं ज़िले इंतिज़ामिया जी हिमायत था कयूं पर असां जेको पुरज़ोर तव्हां खां मुतालबो कयूं था अपील नथा कयूं छाकाणि जो तव्हांखे असां इन्हनि ऐवाननि में विहायो आहे तंहिंजे करे हितां जे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी सहायता कयो उन्हनि जे लाइ जेको उन्हनि जी सार लहो ऐं उन्हनि जा जेके इशूज़ आहिनि महिरबानी करे उनखे संजीदगी सां जेको हल कयो। अब्दुल्ला साहब तव्हांजो मां ॻाल्हि कटां थो जेके असांजा हिते जेके लॉकडाउन कयो वियो आहे जेको SSP जैकाबाद आहे या DC जैकाबाद आहे उहो बाक़ाइदे माना शहर खे मुकमल तौरु कंट्रोल करे विया आहिनि ऐं हुन खां बाद में जेके ग़रीब मिसकिन जेके पोरित आहिनि उन्हनि जे बारे में अञा ताईं कुझु बि न थियो आहे केतिरा ॾींहं लॉकडाउन थिया आहिनि उन्हनि जे घरनि में कल्ह ताज़ो जेको प्रेस क्लब साम्हूं ॿारनि सां गॾु अची इतिजाज बि कयईं ऐं हिते रोअणु शुरू कयईं मुंहिंजे घर में कुझु बि न आहे मुंहिंजा ॿार बुख ते वेठा आहिनि इन बारे में तव्हां छा था साईं सभ खां पहिरियां मां तव्हांजी हिमायत थो कयां मां इहा ऑन रिकॉर्ड ॻाल्हि थो कयां कंहिंजा नाला न खणबा आहिनि अल्लाह ताला सतार आहे ढकणहार आहे समाजी वर्कर जी हैसियत ते जैकाबाद जे मुख़्तलिफ़ मोहलनि खां सफ़ेद पोश माण्हू इज़त वारा माण्हू मोतबर माण्हू जेके रोज़ कमाए खाईंदा आहिनि उन्हनि जूं फ़ोनूं थियूं अचनि त साईं ज़िले इंतिज़ामिया खां असांखे मदद वठी ॾियो असांजे हिते जेके मुंतख़िब नुमाइंदा आहिनि या सियासी जेके लीडर आहिनि उन्हनि खां असांजी मदद वठो बिल्कुलु माण्हू तमामु तकलीफ़ मां गुज़रे थो तंहिंजे करे जेको हुकूमतुनि खे ज़िले इंतिज़ामिया खे हितां जे सियासतदाननि खे बाक़ाइदा हंगामी बुनियादुनि ते ऐं मां इहो बि चवंदोमान तव्हां खोड़ कमायो आहे करोड़े न अरबे न खरबे रुपया कमाया अथव अॼु अवाम ते जेको आहे ॾुखियो वक़्तु आहे इन्हनि पंहिंजे खीसनि तां नांगनि खे परे कयो पंहिंजे हिननि रक़म कढी करे वञो ऐं दर दर जी वोट पिंदा आहियो इन ग़रीब माण्हुनि खां ईअं वञो वञी तव्हां ते फ़र्ज़ु आहे त तव्हां वञी हिकु हिकु माण्हूअ जी मदद कयो ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त पंहिंजो मुग़िरी साहिब जी त मां मुग़िरी साहिब जे इन अमल जी हिमायत कयां थो उनखे जस ॾियां थो मां सम्झां थो मुग़िरी साहिब तव्हां असां ते अहसान न कयो आहे पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ हिकिड़ी कोशिशि कई आहे ऐं असांजी दुआ आहे त सिर्फ़ु मुग़िरी साहिब न हिन जैकाबाद जे अंदरि कारोबारी माण्हू हिन जैकाबाद जे अंदरि ज़मींदार माण्हू हिन जैकाबाद जे अंदरि सियासतदान हिन जैकाबाद जे अंदरि हर क़िस्म जो जेको तबिके जो माण्हू आहे उहो करोड़पति अरबपति आहे ख़ुशूसन सूदखोरो तव्हांजे लाइ अॼु ई मौक़ो अथव जीअं अल्लाह ताला नोटिस ॾियणु सुधरी वञो जेको खाधो कयो अॼु उन्हनि मां कढी इन ग़रीबनि जी इन बुनियाद ते मदद कयो त अल्लाह साईं असां भटकियल हुयासीं असां ते तूं नाराज़ आहीं असां तोॾे रुजू थियूं था उन रक़म मां असां ग़रीबनि खे ॾियूं था असांखे माफ़ु कर मां सम्झां थो सूदखोरनि जे लाइ बि जेको आहे हीउ हिकिड़ो वॾो जेको आहे पंहिंजो मौक़ो आहे हाणे उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे बदबख़्त इन सूद खे अञा वधाइनि था या सूद मां कढियल कमायल रक़म जेको आहे ग़रीबनि खे ॾेई करे उन्हनि जा घर जा चुल्हा था ॿारनि। कोशिशि इहा आहे त गवर्नमेंट खे असां जेको आहे सल्यूट कयूं था पंहिंजे हिसाब सां जेको बि आहे त CM असांजे लाइ तमामु सुठो कमु करे थो ऐं CM असांखे कोशिशि इहा करे त माना पंहिंजे तरफ़ां फंड वग़ैरह मोकिलनि कोई मोकिलनि लेकिन असां वरी बि शुक्रगुज़ार आहियूं साईं शेर मोहम्मद मुग़िरी साहिब जा ऐं मोहम्मद गौस बख्श मुग़िरी साहिब जा जेको असांजे पाड़े जो वॾो ख़्यालु करे थो। असां मौजूदु हूं वार्ड 7 जाफ़राबाद में हिते कुझु माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि खां पुछा करूं जेको लॉकडाउन जेको शुरू कयो वियो आहे उन बारे में ऐं हिननि खे को राशन मिलियो आहे या न मिलियो आहे उन बारे में पुछा करूं था। मज़दूरी जो कमु करो था अॼु काऊं ॾींहुं आहे 7 ॾींहुं 8 ॾींहुं आहे मज़दूरी तव्हांजो कीअं हले थो खाओ कान थो ॾियारा थिया आहिनि असांखे बेरोज़गारी आहे तमामु तंगी आहे राशन जो सम्झो साईं महिरबानी करे सरकार सिंध खे अपील था करूं त ग़रीब गुरबनि खे राशन ॾियो। अच्छा ॿिए हंधि काथो राशन न मिलियो तव्हांखे? न असांखे न हिते मिलियो आहे कंहिं ॾिनो हिते असांखे जेको आहे न शेर मोहम्मद ख़ान ॾिनो आहे उन में बाद में का शइ न मिलियो आहे। जी नाज़रीन तव्हां ॿुधो हिते हिकिड़ो पीरसन बीठो आहे वार्ड नंबर 7 जाफ़राबाद में हुन इहो ॻाल्हि कयो सिंध सरकार पारां ज़िले इंतिज़ामियात पारां कोई बि असांखे जेको राशन वग़ैरह कुझु बि न मिलियो आहे ऐं हिकिड़ो समाजी अॻुवान हाजी शेर मोहम्मद मुग़िरी जो चवनि था कुझु ॾींहं असांखे उनजो राशन मिलियो जेको उहो राशन बि हाणे ख़तमु थियण वारो ऐं ॿिया माण्हू बि हिते मौजूदु आहिनि हुननि सां बि ॻाल्हि ॿोल करूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे तव्हां छा था चओ? असां इहो चवंदा सिंध सरकार खे महिरबानी करे लॉकडाउन ख़तमु कयो या असांखे कोई तरीक़ेकार कयो असां घरनि में वेही छा कंदासीं बेरोज़गारी वधी वई आहे रोज़ इहो किरोना जो मसइलो वधी वियो आहे महिरबानी करे असांखे राशन या पैकेट ऐलान करणु ग़रीबनि जे लाइ।
तव्हां असांखे इहो ॿुधायो हेॾो सारो वॾो बीमारी आहे पूरे दुनिया में इहो बीमारी हले थो इन बीमारी में कीअं शहर खोलनि शहर न खोलनि जेको हल कढनि पोइ माण्हू काॾे वञनि आख़िरकार रोडनि ते निकिरंदा आहिनि बेरोज़गारी आहे बुख आहे ज़मानो आहे छा भला तव्हां इहो ॿुधायो मूंखे हिते सरहंदी वारा ॿिया बि आहिनि पैसे वारा माण्हू ॿिया बि आहिनि कंहिं ग़रीब मिसकिन जो को मदद कयो आहे कंहिं बि न कयो शर्मन साहब मुगैरी कयो आहे मदद छा ॾिनो अथव राशन ॾिनो अथसि उहो राशन बि हाणे तक़रीबन ख़तमु थियण चुको आहे नाज़रीन हिते हिकिड़ो ॿियो बि मौजूदु हो वार्ड नंबर 7 जाफ़राबाद में असां मौजूदु हो हुन बि इहो ॻाल्हि कयो अञा ताईं असांखे कंहिं बि को अहिड़ो माण्हू राशन सरकारी तौरु को बि राशन न मिलियो आहे ऐं हिकिड़ो मर्द मुजाहिद जेको समाजी अॻवान आहे हाजी शेर मोहम्मद मुगैरी जे नाले चवनि था उहो असांखे राशन उन जा माण्हू असांखे राशन ॾेई विया आहिनि ऐं उहो राशन बि ख़तमु थियण वारो आहे हिते हिकिड़ो ॿियो बि मौजूदु आहे हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक हुन जो छा चवणु आहे तव्हां छा था चओ साईं जॾहिं खां वठी लॉकडाउन थियो आहे असां बेरोज़गार आहियूं रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा गवर्नमेंट हिन टाइम ताईं का राशन न ॾिनो आहे असां दुआयूं कयूं था हाजी शेरमत ख़ान मुगैरी साहब खे जो असांजी ग़रीबनि जो ख़्यालु कयईं ग़रीबनि खे राशन ॾिनई ऐं उहो बि तक़रीबन ख़तमु थियण वारो आहे अच्छा घणा ॾींहं थिया आहिनि मां तव्हां बेरोज़गार घर में वेठा हो ऐं उहो राशन जेको हले थो उन राशन खां पोइ सिंध सरकार पारां या ज़िले इंतज़ामियत पारां तव्हांखे कुझु ॾिनो अथसि साईं असांखे 10-12 ॾींहं थी विया आहिनि असां बेरोज़गार आहियूं रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा बाक़ी सरकार जे तरफ़ां का राशन न मिलियो आहे नाज़रीन हिते हिकिड़ो ॿियो बि हमरा मौजूदु हो हुन जो बि इहो चवणु आहे असांखे सरकार तरफ़ां या सिंध हुकूमत तरफ़ां या ज़िला इंतज़ामिया तरफ़ां असांखे काई बि न राशन मिलियो आहे न ॿियो कुझु असां पंहिंजे घर जे अंदरि जेके होटल जा जेके मज़दूर आहिनि ऐं हुन खां बाद में जेके होटल ते कमु करनि था या तगारी खणण वारा आहिनि उहो ई ग़रीब परेशान लॻा पिया आहिनि हुननि जो इहो चवणु आहे हिकिड़ो ई मर्द मुजाहिद जेको समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद तरफ़ां जेको कुझु ॾींहंनि जे लाइ असांखे राशन मिलियो उहो राशन बि असांजो हाणे आस्ते ख़तमु थियण वारो आहे ऐं सिंध सरकार खे खपे त जेको मज़दूर जेके होटल जा मज़दूर आहिनि हुननि खे बि कुझु जेतिरो जल्दी थी सघे हिननि खे राशन पाणी ॾिए जेको हिन पंहिंजे बचनि सां गॾु राशन खाइनि अॻिते हलूं था अॻिते पुछा करूं त वधीक ॿिए कंहिंजो चवणु छा आहे सरकार तरफ़ां कुझु न मिलियो हाजी शेर मोहम्मद साहब मुगैरी जे तरफ़ां मर्द मुजाहिद हाजी शेर मोहम्मद साहब मुगैरी ॾिनो असांखे जाफ़राबाद खे ॾिनई हर माण्हुनि खे ॾिनई ठीकु आहे साईं गांधी ॾिनई बाक़ी सरकार जे तरफ़ां असांखे कुझु न मिलियो आहे 15 जी नाज़रीन तव्हां ॿुधो हिते हिकिड़ो ॿियो बि हमरा मौजूदु आहे जेको होटल जो मज़दूर आहे उहो चए थो असां बेरोज़गार हुआसीं घर में परेशान वेठा हुआसीं लेकिन हाजी शेर मोहम्मद तरफ़ां जेके हुन जा माण्हू जेके आया हिते असांखे जेको अटो हुयो चांवर हुयो गिहु हुयो तेल हुयो जेको शइ हुयो उहो असांखे ॾिनो अॻिते हलूं था ऐं ॿिए कंहिंखे पुछा करूं त वधीक ॿिए जो छा चवणु नाज़रीन हिते हिकिड़ो ॿियो बि नौजवान मौजूदु आहे जेको बेरोज़गार आहे घर में बीठो आहे ऐं घर जे ॿाहिरां घिटी में बीठो आहे हुन सां ॻाल्हि ॿोल करूं था उहो उन खां पुछा करूं था उहो छा कमु कंदो ऐं हाणे छा थो करे ऐं उनखे सिंध सरकार पारां ऐं ज़िले इंतज़ामियत पारां राशन मिलियो आहे या न मिलियो आहे अदा तव्हां असांखे इहो ॿुधायो जेको तव्हां अॼु केतिरा ॾींहं थिया आहिनि शहर सॼो बंदि लॻो पियो आहे तव्हां छा कमु कंदा हुयो अॻु में जी मां पाण प्लम्बर आहियां मोटर जो मिस्त्री आहियां हिते असां वटि 15 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन थियो आहे असां बेरोज़गार आहियूं हुकूमत खे गुज़ारिश कयूं था असांजी मदद करनि भला को राशन पाणी मिलियो आहे न असांखे राशन पाणी कोन किथां बि हिकिड़ो असांखे राशन हिते मिलियो आहे शेर मोहम्मद मुगैरी तरफ़ खां बाक़ी ॿियो को बि न आयो पोइ कीअं चओ था असांखे राशन न मिलियो आहे हाणे चओ था हाजी शेर मोहम्मद जी तरफ़ां राशन मिलियो आहे इहो कीअं जी हाजी शेर मोहम्मद ॾिनो आहे ॿियो कंहिं न ॾिनो आहे सिंध सरकार पारां न मिलियो न हुतां को बि कोन जी नाज़रीन हिते मौजूदु हिकिड़ो ॿियो बि मिस्त्री जेको जाइन जो मिस्त्री हुयो उन बि इहो ॻाल्हि कयो असांखे सिंध सरकार पारां केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि शहर बंदि आहे लॉकडाउन लॻो पियो आहे ऐं असां घरनि कोन था निकिरूं अगरि घरों निकिरूं था ॿाहिरि वञूं था त पोइ ॿाहिरि असांखे पुलिस वारा नथा छॾनि ऐं पुलिस वारा वापसि करनि था लेकिन सिंध सरकार पारां ऐं ज़िला इंतज़ामियत पारां अञा ताईं असांखे कुझु बि न मिलियो ऐं हिकिड़ो मर्द मुजाहिद जेको हाजी शेर मोहम्मद जे नाले किथे वञूं था हाजी शेर मोहम्मद जे नाले इहो चवनि था त उन जे तरफ़ां हुन जा माण्हू आया असांखे राति जे टाइम राशन ॾेई विया आहिनि ऐं वधीक ॿियो सिंध सरकार तरफ़ां असांखे अञा कुझु बि न मिलियो आहे हलूं था अॻिते अवामी मसाइल में पुछा करूं था ॿिए कंहिंखां वधीक उन ॿिए जो छा चवणु आहे वधीक उन सां ॻाल्हि ॿोल करूं
प्रोग्राम अवामी मसइलनि सां मौजूदु हूं जाफ़राबाद पाड़े में। हिते जेका बि शहर में लॉकडाउन कयो वियो आहे, इन हवाले सां असां मुख़्तलिफ़ घिटियुनि में मुख़्तलिफ़ पाड़नि में मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके होटल जा मज़दूर आहिनि, जेके माना मिस्त्री आहिनि या ॿियो को आहे, हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जो ज़िंदगी कीअं गुज़रे थो ऐं गुज़र सफ़र कीअं थिए थो। अदा तव्हां असांखे इहो ॿुधायो, तव्हांखे जेको अॼु 7 ॾींहं 8 ॾींहं आहे जेको शहर बंदि आहे, तव्हां मज़दूर माण्हू आहियो, छा करो था हाणे? तव्हांखे राशन पाणी? असां वेठा आहियूं साईं, उहो वेठा आहियूं साईं, घर में वेठा आहियूं, हिन टाइम ते राशन न मिलियो आहे, भई इहो हिकिड़ो बोरो मिलियो आहे, मुगरी ॾिनो साहब असांखे, उहो मुगो खाई विया आहियूं, हिन टाइम ताईं का शइ मिलियो ई न। सरकारी सतह ते तव्हांखे कुझु मिलियो आहे ज़िला इंतिज़ामिया तरफ़ां या सिंध हुकूमत तरफ़ां कुझु मिलियो आहे? कुझु मिलियो ई न साईं, हाणे ॿाहिरि निकिरूं था पुलिस कुटको लाइ त चयो वियो गाॾी में, हिते वेठा आहियूं हाणे घर में, हिन टाइम ताईं राशन ई न मिलियो आहे, का शइ न मिलियो आहे, रोज़गार असांजा बंदि लॻा पिया आहिनि, काॾे वञूं असां? जी नाज़रीन, हे जेको रोज़ कमाइण वारो रोज़ खाइण वारो जेको हमरा असां सां ॻाल्हि ॿोल कयईं, जेको इहो ई ॻाल्हि कयईं, जेको हिकिड़ो ई मर्द मुजाहिद आहे, जेको असांखे हिकु बोरो जेको मिलियो, जेको उहो बि हाणे ख़तमु थियण वारो आहे। हाणे सिंध हुकूमत खे खपे जल्दी एतिरो इंतज़ाम करे, जेको ग़रीब मिस्किन आहिनि, जेके होटल जा मज़दूर आहिनि या त जेके मिस्त्री आहिनि या ॿियो को आहे, उन्हनि खे जल्दी राशन पाणी ॾिनो वञे। अचो त हिकिड़ो ॿियो हिते दोस्त बीठो आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल करूं था, वधीक हुनजो छा चवणो आहे? अदा तव्हां छा था चओ? साईं असांखे कुझु न मिलियो आहे, असांखे को अटो बि न मिलियो आहे, सॼो ॾींहुं कारोबार करूं था, उहो ई बंदि लॻो पियो आहे, घर में वेठा आहियूं, अटो बि नथो मिले, का शइ बि नथो मिले, उहो बि हिकिड़ो बोरी बोता ॾिनो, उहो बि खाई वियो, हाणे कुझु मिले ई नथो, पाड़े जो कुझु आहे नथो ई मिले, न काॾे वञूं ग़रीब माण्हू। कहिड़े बोता ॾिनो, कंहिं ॾिनो? शेरवा में साईं ॾिनो, सिंध सरकार पारां या ज़िला हुकूमत पारां? गवर्नमेंट कुझु बि न मिलियो आहे, सम्झे पा, का शइ न मिलियो आहे, गवर्नमेंट कुझु बि न मिलियो आहे, का शइ मिलियो ई न आहे गवर्नमेंट जी तरफ़ में, असांखे उन ॾिनो आहे, शाबाश आहे उन खे, सम्झे पा, ॿियो कुझु बि न का शइ न मिलियो आहे। उहो शेर मोहम्मद हिकिड़ो ॾिनो आहे, उहो बि 10-12 बातियूं खाई वियासीं, हाणे बुख ते वेठा आहियूं, गॾा गॾा हर शइ रोज़गार बंदि आहे, हुकूमत जी तरफ़ूं का शइ न मिलियो आहे असांखे। छा चवणु चाहियो था? असां चऊं था त हुकूमत असांखे ॾे, असां वेठा आहियूं, ॿाहिरि वञूं था त असांखे लठियूं हणी कढनि था, हाणे घर वेठा आहियूं छा, हुकूमत जी तरफ़ां असांखे को मिले त खाऊं, को न त बुख ते वेठा आहियूं छा। असां बेरोज़गार वेठा आहियूं घर में ई, छा कंदा? इहो घरा घरा हलाईंदा आहियूं, मज़दूर माण्हू सिर तगारी कंदा आहियूं, असां बेरोज़गार, असांजे लाइ कुझु ज़मानो सिधो कयो वञे, कुझु राशन पाणी जेको आहे ज़मानो ॾियणो आहे उहो ॾिनो वञे। कुझु सरकार तरफ़ां या ॿिए कंहिं सियासी समाज साईं मुगरी साहब जी तरफ़ां हिकु चकर राशन मिलियो आहे, वरी वेठा आहियूं था। शइ न मिलियो, मुगरी इन सवाइ ॿियो कोई फंड न ॾिनो आहे, न बुखिया वेठा आहियूं, ॿाहिरि निकिरूं था हर को कुटे थो, मारे थो, पुलिस वारा हे हो फ़ौज हेॾो, कोई गाॾी न रिक्शो हलायूं था, न कुझु शइ हलायूं था, वेठा आहियूं घर में। पाण मज़दूरी कयूं था पिया, हा का शइ कान्हे का, काऊं ॾींहं जो शहर ई बंदि आहे, को कंहिंजो अचे ई नथो, को न सार रहे थो न संभाल रहे थो, हे त न आहे न, हे बादशाही आहे इमरान ख़ान जी, त हे कहिड़ो त हले थो पियो, न ॿाहिरि निकिरूं था बि लठ जो टड़को आहे, घर में पिया आहियूं, अला अला कयूं, अधु बुख अधु ढो, लाचार वेठा आहियूं। बा दोस्त हिते का शइ न आहे, हे ज़िला इंतिज़ामिया, असांजो मज़दूर, असांजो रेड़ी वारो, असांजो जेको तगारी वारो, असांजो जेको गॾा गाॾे वारो, सभई सख़्तु परेशान आहिनि। हे 15 ॾींहं असांजो जेको ग़रीबनि जा जेको चुल्हो ॿरंदा हुआ, उहो चुल्हो विसमजी विया आहिनि। हे चूंडियल नुमाइंदा असांखे हिकिड़ो जेको राशन छा, हिकिड़ो असांखे गाहि न विधा आहिनि। हिते जेको सख़्तु परेशान आहिनि, हिते कारोबार सॼो चौपट थियो आहे। हे जेको सिंध गवर्नमेंट जो का शइ न ॾिनो आहे। हिकिड़ो शख़्स खां जॾहिं मज़दूर शाही था, दाजी गुलाम नबी रिंद बि असांजो जेको आहे असां सां तावन करे असांजो रेडी वारनि खे ॾिनो आहे। जेको शेरमान मुगेरी, त असां ॿुधूं था त शेरमान मुगेरी विरायो आहे, ग़रीब अवाम खे ॾिनो आहे। ॿियो कंहिं बि हिते जेको चूंडियल नुमाइंदो को बि विरायो न आहे। हिते ॾिसे थो त जेकुंबा जो जेको आहिनि, जेको आहे ग़रीब रेड़ी वारा दुकानदार कंहिं बि सभई सख़्तु परेशान आहिनि। का शइ न आहे। जेकुंबा में चयो हुकुम ॾियनि था त चयो असां जेको आहे तव्हां गाॾियूं घुराया आहियूं, कंहिंखे बि न ॾिना आहिनि। अॼु ताणी कंहिं ग़रीबनि खे जेको आहे चुल्हो जेको आहे कंहिं ॿारियो न आहे। सभई जेको परेशान आहिनि। असांजो चऊं था त असांजो शहर वासियुनि खे, असांजो ग़रीबनि खे असांजो घरनि में राशन पुॼायूं वञनि। त हिते जेको आहे जेकी बि इंतिज़ामिया या हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको हे चूंडिया नुमाइंदा कंहिं बि पंहिंजो ॾिना आहिनि। असांखे ग़रीबनि खे न पुॻो आहे। अॼु ताणी असांखे मिलियो न आहे कंहिं बि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों त मां धरती टीवी जो हज़ूर बख्श साहब तव्हांजो वॾो मशकूर ममनून आहियां। तव्हां मूंखे
इन जेको मूज़ी मर्ज़ जेको आहे कोरोना, जंहिंसां सॼी दुनिया इफेक्टिव आहे ऐं सॼी दुनिया में हिकिड़ो वबाल फैलियल आहे, जंहिंमें असांजो हीउ प्यारो पाकिस्तान हिन खे बि जेको आहे सो तमामु ख़तरात आहिनि। अल्लाह पाक ख़ुदा आहे त इन ख़तरात खां इहो महफ़ूज़ रहे असांजो मुल्क। अवां जेकी हज़ूर साहब ॻाल्हि कई त लॉकडाउन जेको थियो आहे, इन हवाले सां गवर्नमेंट खे खपे हा त इहो पहिरियों इन जा मेजरमेंट्स वठनि हा। इन जो तरीक़ेकार ईअं ई हूंदो आहे त जॾहिं ख़बर हुई त बाबा इहो हिकिड़ी शइ, हिकिड़ी वबाल हिकिड़ो आयो आहे असां वटि, अचण वारो आहे, पहुचण वारो आहे, त इन सिलसिले में पहिरियों ई तकड़ा उपाउ वठनि हा। सो बहरहाल गवर्नमेंट पंहिंजा घणा ई एफर्ट्स कया आहिनि, पर मां सम्झां थो त जेके ग़रीब माण्हू आहिनि, जिन खे अशद ज़रूरत आहे, जीअं मां पंहिंजे पहिरीं फर्स्ट स्पीच में ॿुधायो त रेड़ी वारा आहिनि या ग़रीब मज़दूर तबिको आहे, हारी आहे, या डेली वेजिस वारा जेके कमाइण वारा आहिनि, हैंड टू माउथ आहिनि जेके, ऐं उन्हनि जे लाइ वॾो प्रॉब्लम आहे। ऐं मां सम्झां थो त गवर्नमेंट खे फुल फोर जेको आहे सो इहे ख़ासि तौर ते उपाउ वठणु खपनि ऐं हिन ग़रीबनि जी मदद जे लाइ जेको आहे सो ख़ुसूसी तौर ते जेको आहे सो फस्ट स्टेप खणंदे उन्हनि जी हेल्प कनि ऐं उन्हनि खे ख़ासि तरह राशन जेको आहे अशद ज़रूरत आहे, छाकाणि जो पेट त घुरंदो ई घुरंदो भले लॉकडाउन हुजे, कुझु बि हुजे, ॿार बच्चा जेके आहिनि सो घटि में घटि बुख हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी सो पेट मानी ज़रूरु घुरंदी। 3 वक़्त न घुरंदी, 2 वक़्त घुरंदी, 2 वक़्त न घुरंदी, हिकिड़ो वक़्तु घुरंदी ई घुरंदी, ऐं हर माण्हू जी इहा नीड आहे। सो इन नेचुरल इन ॻाल्हियुनि खे ई सोचींदे ॾिसंदे ई मां सिंध गवर्नमेंट खे भरपूर अपील कंदुसि ऐं जेके सिंध गवर्नमेंट वज़ीर आला साहब खे, जंहिं तमामु सुठा एफर्ट्स बि वरिता आहिनि ऐं एप्रिशिएट जहिड़ी ॻाल्हि बि आहे त उहे मुकमल तरीक़े सां जेको आहे सो राशन ग़रीबनि खे अगरि कैश जी का अहिड़ी का सहूलियत आहे त कैश ॾियनि, ताकी ग़रीब जो चुल्हो जेको आहे सो उहो घटि में घटि 2 टाइम जेको आहे ज़रूरु ॿरे। ऐं हेल्थ जे हवाले सां सिंध गवर्नमेंट ख़ुसूसन ऐं पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में ख़ासि तौर ते सुठा उपाउ वरिता विया आहिनि ऐं कोरोना जा मरीज़ जेके आहिनि सो जेतिरी रेशो जेको ॿियनि कंट्रीज़ में आहे, जीअं अमेरिका आहे या हॉलैंड आहे या इटली आहे, उन इलाइक़नि जे बनस्बत असांजे पाकिस्तान में जो रेशो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल सां तमामु घटि आहे। ऐं इहो सॼो एप्रिसिएशन जेको आहे सो मां ॾींदुसि। अवाम खे बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे झुमकटो न कयो, रश घणो न कयो ऐं जेको समाजी मिलन खां हिक ॿिए को पासो कयो, शेक हैंड न कयो हिक ॿिए सां, भकुर न पायो हिक ॿिए सां, परे परे रहो, छो जो ईंदड़ जेको इहो हफ़्तो आहे, नेक्स्ट वीक जेको ईंदो, उहो तमामु क्रूशल आहे। स्पेशली असांजी क़ौम जे मथां हिकिड़ो वक़्तु आहे, हिकिड़ो तमामु कड़ो वक़्तु आहे, इम्तिहान आहे, ऐं इन इम्तिहान खे गॾिजी करे असां तव्हां सभई जेके गवर्नमेंट जा जेके उपाउ आहिनि उन ते सख़्ती सां अमल दरामद कयूं त जीअं असांजो हिन बीमारी खां असां जहाद करे सघूं, इन बीमारी सां असां विड़ी सघूं। ऐं इंशाअल्लाह ताला मूंखे पूरो यकीन आहे त जेको जज़्बो असांजी क़ौम में आहे, जेको जज़्बो असांजे डॉक्टर्स में आहिनि, जेको जज़्बो असांजी पाक फ़ौज में आहे, जेको जज़्बो असांजी पुलिस मैनेजमेंट में आहे, ऐं इंशाअल्लाह हिन बीमारी खे असां गॾिजी करे सभई तव्हांजे तवसुत सां, आवाम जे तवसुत सां, पंहिंजे तवसुत सां इन बीमारी सां विढ़ंदासीं ऐं इंशाअल्लाह हिनखे शिकस्त फास्ट ॾींदासीं, बशर्ते त असां पंहिंजा समाजी जेके राब्ता आहिनि उहे बिल्कुलु ख़तमु करे छॾूं, सिर्फ़ु पंहिंजे घरनि ताईं महदूद रहूं। इन में असांजी बका बि आहे, सॼी आवाम जी बका आहे, सभिनी जी भलाई आहे। असां थोरा था तव्हां धरती टीवी वारनि जा आहियो, तव्हां असांजे पाड़े में अची करे असांजी सार संभाल लधी आहे, असां ग़रीबनि ते मथां महिरबानी कई आहे। असांजी गवर्नमेंट खे बि खपे त असांजे मथां महिरबानी करे, अगरि लॉकडाउन करिणो हुयो त अॻु में इहा शइ मुकमल करे छॾनि हा, त असांखे लॉकडाउन जो कयो था 10-15 ॾींहं थी विया आहिनि, असांखे खाइण पीअण जे लाइ कुझु न आहे, उहा शइ अॻु में करे रखनि हा, पोइ लॉकडाउन करनि हा। हाणे असां ग़रीब रोज़ कमाइण रोज़ खाइण वारा हिन टाइम असां बुख ते वेठा आहियूं, असांजी गवर्नमेंट खे इहो को बि माना उहो न थियो आहे जो हिन टाइम ताईं असांजी का सार संभाल न लधी अथऊं। इहो बि असांजे मथां शेर मोहम्मद मुगेरी साहब, हाजी शेर मोहम्मद मुगेरी साहब महिरबानी कई आहे, असांजे मथां जो कुझु फंड मोकिलियो अथऊं, पर एसि ताईं केसीं ताईं माना उहो मोकिलंदो, इहो असांखे खपे त गवर्नमेंट ते त असांजे लाइ कुझु महिरबानी कई वञे। असांजे ग़रीबनि जे लाइ जेके बि रेड़ियुनि वारा आहिनि, जेके परचूनि जे दुकान वारा आहिनि, जेके पकोड़नि जे दुकान वारा आहिनि, जेके सब्जी जी दुकान वारा आहिनि, रोज़ कमाइण रोज़ खाइण वारा आहिनि, उन्हनि खे केरु ॾींदो? हाजी शेर मोहम्मद साहब त रोज़ न ॾींदो न। इहा महिरबानी करे गवर्नमेंट खे असां अपील था कयूं त महिरबानी करे जेतिरो थी सघे असां सां तावन कयो वञे। 100-150 रोज़ कमाईंदो आहियां, बेरोज़गार साईं घर वेठा आहियूं, महिरबानी करे गौसो साहब खे अपील करूं था असांजी कुझु मदद करे वञे। पर लॉकडाउन कयो वियो आहे ऐं माण्हुनि खे पाड़े में महदूद कयो वियो आहे ऐं जेको रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा उहो मिसकिननि जो कीअं गुज़र सफ़र थिए थो। तव्हां छा कमु कंदा हुयो ऐं हाणे तव्हांजो छा हाल आहे? मां नौकिरी कंदो आहियां, चांवरनि जी दुकानु होलसेल ते,
असां राशन कार्ड मामा गोस्बर खान मुगरी की शाबाश हलाए तो जो शेर मोहम्मद खान मुगरी जा थोरा था राशन जे हवाले से सिंध गवर्नमेंट के छा अपील कयो था? सिंध गवर्नमेंट जा भी ये गुजारिश आहे आवाम ॾाढी जेतिरो जल्दी थी सघे तो सहूलियत कढी वञे। 10 ॾींहं साईं रोज़गार बंदि आहे, बेरोज़गार आज साहब ॾिनो आहे, शेर मोहम्मद साहब असांखे राशन ॾिनो आहे, सरकारी इंतज़ाम कुझु बि न मिलियो आहे सम्झियो। घर वञूं था पैसा न आहिनि, छा करूं मज़ूर माण्हू। तव्हां छा कमु कंदा हुआ? असां रश्को लेंदा साईं। जी वाह। हाणे रक्षो छा आहे बंदि आहे? हाणे सही बंदि आहे, 10 ॾींहं आहे बंदि आहे, छा करूं बेरोज़गार गरीब माण्हू मज़ूर माण्हू। सिंध गवर्नमेंट छा अपील कयो? कुझु बि न निपटंदा हाणे। अपील छा था करो सिंध गवर्नमेंट? चऊं था ॾे असांखे राशन वाशन ॾे, छा ॾे कुझु ॾे सही, गरीब माण्हू मज़ूर माण्हू। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो हिते हिकिड़ो रक्षे जो जेको रक्षो हलाईंदो रोज़ कमाइण वारो रोज़ खाइण वारो, हिन इहो ई मुतालबो कयो आहे सिंध गवर्नमेंट को जेतिरो जल्दी थी सघे जेको राशन जो बंदोबस्तु थिए, ज़िला इंतज़ामियात खे जेतिरो जल्दी थी सघे राशन जो बंदोबस्तु कयो वञे ऐं असांजा जेके ॿार आहिनि उहो बुख मरनि था। अॻिते हलूं था, ॿिए कंहिं दोस्त सां ॻाल्हायूं था, वधीक उन जो छा चऊं? बिल्कुलु रोज़गार बंदि आहे, गवर्नमेंट तरफ़ सां कुझु बि न मिलियो आहे। असां डंगर माला में रहंदा आहियूं, हाजी शेर मुगरी तरफ़ सां जेको कुझु मिले हुन खां ॿियो कुझु मिले, गवर्नमेंट सां अञा ताईं कुझु न ॾिनो आहे। ठीकु आहे, शादीशुदा माण्हू असांखे माना कुझु बि माना सहूलियत नथी मिले गवर्नमेंट जी तरफ़ां। सिंध गवर्नमेंट खे तव्हां छा था चओ? सिंध गवर्नमेंट खे चऊं त बसि असांखे राशन ॾे, माना कोई फैसिलिटी ॾे जीअं असांजे गुज़र सफ़र हले, बसि असांजी इहा अपील आहे गवर्नमेंट सां। तमामु लॉकडाउन करे छॾियो अथऊं, इन हवाले सां ग़रीब गुरबो तमामु परेशान आहे। उन जी वजह सां इन्हनि खे ग़रीबनि खे राशन ॾिनो वञे ऐं इन्हनि जी हर ज़रूरत पूरी कई वञे। केसि ताईं हे ग़रीब जेको आहे सफ़ेद पर्दापोश माण्हू कंहिंजे हथु खणी चवंदा की साईं असांखे का शइ खपंदी आहे। अॼु तक़रीबन 8 खां 10 ॾींहं थी विया आहिनि, हे ग़रीब माण्हू पंहिंजे घरनि खां ॿाहिरि अची करे कंहिंजे अॻियां हथु खणी चवनि साईं असांखे राशन ॾियो या का शइ ॾियो। शेर मोहम्मद मुगरी साहब हिते राशन मोकिलियो जेको असां हिन पाड़े में सभिनि जे अॻियां विरायोसीं। उन खां बाद असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे अपील करूं था महिरबानी करे का ग़रीबनि जो अची करे हिते कमु करनि। नाज़रीन, तव्हां अवामी मसइला प्रोग्राम में मुख़्तलिफ़ यूसन जा ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि जा ऐं बेरोज़गार जेके नौजवान जेके पोरियत जेके रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा उन्हनि जो ॻाल्हि ॿोल बि ॿुधी। हिननि जो इहो ई मुतालबो आहे सिंध हुकूमत खां ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां खुदारा जेके लॉकडाउन कयो वियो आहे, जेके बीमारी जे वजह खां कोरोना वायरस जे वजह खां लॉकडाउन कयो वियो आहे, इन जे हवाले सां जेतिरो जल्दी थी सघे असां ग़रीब मिसकिन जेके घर में जेके बुखिया जेके असांजा ॿार बुख ते वेठा आहिनि उन्हनि जो सहायतो कयो वञे। ऐं हिननि इहो बि मुतालबो कयो आहे सिंध गवर्नमेंट खां खुदारा जेके एतिरा ॾींहं गुज़रण बावजूद बि असांखे न राशन मिलियो आहे न ॿियो कुझु मिलियो आहे। हिननि इहो बि मुतालबो कयो आहे त सिंध हुकूमत खां जेके अॼु 10 ॾींहं आहे लॉकडाउन खे गुज़रण बावजूद बि असांखे न रोज़गार आहे न ॿियो कुझु, असां घर में वेठा आहियूं, खाइण जे लाइ बि न आहिनि। कुछ ॾींहं अॻु में समाजी अॻुवान हाजी शेर मोहम्मद मुगरी पारां मुख़्तलिफ़ वार्डनि में मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके राशन विराया उहो राशन बि हाणे ख़तमु थियण वारो आहे। हिननि में मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां खुदारा जेतिरो जल्दी थी सघे जेको राशन जो बंदोबस्तु आहे उहो राशन जो बंदोबस्तु कयो वञे। हाणे ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए कंहिं प्रोग्राम में मिलंदासीं। जेसि तक पंहिंजे मिज़बान हज़ूर भाई मुगरी ऐं कैमरामैन शकील बलोच खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।